मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ालल्लाहु तआला वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उन अल्लाह ताला जा पूरी कायनात जे तमामु मुसलमाननि जे मथां बेइंतहा एहसान आहिनि। जीअं अल्लाह ताला तमामु मुसलमाननि खे अहले ईमान सां नवाज़ियो ऐं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मां तव्हां असांखे खड़ो कयो ऐं असांखे नबी अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता कयो। हे यकीनन पूरी उम्मत लाइ तमामु वॾी फ़ज़ीलत बि आहे, वॾो मक़ाम बि आहे। जो क़ुरान हकीम में अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत बयान कंदे अल्लाह ताला फ़रमाए थो वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। यानी अल्लाह ताला फ़रमाए थो जेको बि मां अल्लाह जो रसूल यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे का बि शइ ॾे उन शइ खे फ़ौरी तौरु वठो ऐं अहिड़ी तरह जंहिं बि शइ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे मना करे उन खां रुकिजी वञो। दुनिया ऐं आख़िरत जी भलाई तव्हां इन जे अंदरि ॾिसंदव। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में अल्लाह जे नबी जा जानिसार सहाबा हुया जंहिं इल्मु जेको आहे तव्हां असां ताईं पहुचायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन खां कंहिं पुछा कयो त तव्हांखे दुनिया जे अंदरि कहिड़ियूं शयूं बहितर लॻंदियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं भलियूं लॻंदियूं आहिनि। त अहिड़ी तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिल्कुलु क़रीब थी करे फ़रमायो त मूंखे दुनिया जे अंदरि टे शयूं तमामु ज़्यादा अज़ीज़ बि आहिनि ऐं ज़्यादा मूंखे वणंदियूं बि आहिनि। इन पूरी दुनिया मां इन टिनि शयुनि खां अलावा का बि शइ मूंखे ज़्यादा न आहे वणंदी। सभ खां पहिरियां फ़रमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक खे ॾिसणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक खे ॾिसणु दुनिया जे तमामु वॾी पसंदि शयुनि मां पहिरीं मुंहिंजी पसंदि शइ इहा ई आहे। ॿिए नंबर ते फ़रमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान वेहणु, अल्लाह जे नबी जे भरिसां वेहणु फ़रमायो त इहा तमामु वॾी मुंहिंजे लाइ सआदत वारी शइ आहे। ऐं ॿिए नंबर ते इन पूरी दुनिया में पसंदीदा शइ मूंखे इहा ई आहे। ऐं टे नंबर ते फ़रमायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पैसनि खे इस्तेमालु करणु, माल खे इस्तेमालु करणु। मूंखे तमामु दुनिया जी टे नंबर ते शइ जेकी ज़्यादा अज़ीज़ आहे उहा इहा आहे त नबी जे मथां मां पैसे खे इस्तेमालु कयां। हे केरु आहिनि? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो दुनिया जे अंदरि टे शयूं पसंदि आहिनि। पहिरीं शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसणु, ॿी नंबर ते शइ जेकी अल्लाह जे नबी सां गॾु मूंखे वेहणु, टे नंबर ते फ़रमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां माल खे इस्तेमालु करणु। हे सहाबा जो यकीन, सहाबा जी मोहबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला इहा मोहबत तमामु मुसलमाननि जे सीननि में अता फ़रमाए। जंहिं सीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत न आहे उहो सीनो बिल्कुलु ख़ाली आहे, उन जे अंदरि बिल्कुलु नूर ईंदो ई न। ऐं जंहिं सीने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत आहे उहो वॾो मुबारक जेको सीनो आहे।
अल्लाह ताला तमामु मुस्लमान जे सीननि खे ईअं मुनवर करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत खां ऐं अहिड़ी तरह अल्लाह जी मोहबत खां। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो तेसिताईं तव्हां कामिल मोमिन नथा थी सघो जेसिताईं पंहिंजे माल औलाद अहिड़ी तरह रिश्तेदारनि खां वधीक फ़ोक़ियत अल्लाह खे ॾियो, अहिड़ी तरह अल्लाह जे रसूल खे ॾियो, तेसिताईं जेको मोमिन नथा थी सघो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस अल्लाह जे नबी फरमायो अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदिही। हाणे इहा हदीस तमामु मुस्लमान पंहिंजो आॾो रखे करे पंहिंजी ज़िंदगी जेको आहे बसर कनि। हाणे जेके मुस्लमान हुकूकुल इबादत तरफ़ ख़्यालु न आहिनि कंदा ऐं सिर्फ़ु चवंदा नमाज़ रोज़ो हज इहे शयूं, इन खां अलावा ॿियो कुझु बि न आहे, उन्हनि जे लाइ इहा शइ क़ाबिल तवजो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो अल मुस्लिमो मिन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदिही। अल्लाह जे नबी फरमायो कामिल मुस्लमान कामिल ईमान वारो उहो ई बंदो आहे जंहिंजी ज़बान खां ऐं जंहिंजे हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे। हाणे महफ़ूज़ रहण मां छा मुराद आहे, यानी पंहिंजी ज़बान मां अहिड़ा कलमा न ॻाल्हाए जो अॻिले बंदे खे दिलि में तकलीफ़ पहुचे। मसलन तौरु गार ॾियणु, गिला करणु, हा साईं, बद कलामी करणु। हाणे गिला मां बि अॻिले मुस्लमान खे काफ़ी तकलीफ़ पहुचंदी आहे। कोई बंदो मूंखे चवे त साईं तव्हांजे पोयां को साथी तव्हांजे पोयां नमाज़ पढ़ंदो आहे ऐं मसो महिल में तव्हांजी गिला कंदो आहे, तव्हां छा था ॿुधायो मां हुनखे गुलनि जा हार पाराईंदुमि? छा थींदो? मुंहिंजे सीने जे अंदरि तकलीफ़ थींदी। हिकु नंबर ते मूंखे तकलीफ़ पहुचंदी, ॿिए नंबर ते मूंखे हुन बंदे सां नफ़रत थींदी। साईं नफ़रत ई थींदी न, मोहबत थोरी थी मूंखे भला हुन सां। अहिड़ी तरह ॾिसो हाणे अदावत शुरू थी वेंदी, दुश्मनी तां शुरू थी वेंदी। त अल्लाह जे नबी फरमायो कामिल मुस्लमान उहो आहे, कामिल ईमान वारो उहो ई आहे जंहिंजी ज़बान खां ऐं जंहिंजे हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे। हाणे ज़बान सां इहा तकलीफ़ पहुचंदी आहे, गार ॾियणु, गंद ॾियणु, अहिड़ी तरह ग़ीबत करणु, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, हे सभु ज़बान जूं तकलीफ़ूं आहिनि। ऐं ज़बान जी तकलीफ़ हथ जी तकलीफ़ खां ज़्यादा ॾुखी हूंदी आहे। हथ जो जेको चंबो जेको आहे न कंहिं बंदे जे मथां कंहिं लॻायो न, उहो कुझु टाइम खां बाद में हुन जो असरु ख़तमु थी वेंदो, बल्कि हिकिड़े ॾींहं में हुन जो असरु ख़तमु थी वेंदो। अगरि कंहिंजे मथां कंहिं हथियार वायो न त कुझु टाइम खां बाद में उहा तकलीफ़ ख़तमु थी वेंदी आहे। यादि रहे त ज़बान जी जेकी तकलीफ़ आहे उहा बंदे जे सीने जे अंदरि सालनि खां वठी करे अंदरि रहंदी आहे, उहा निकिरंदी बि न आहे। त अल्लाह जे नबी ॾिसो मुस्लमान खे होशियार कयो, सिर्फ़ु जेको आहे नमाज़ पढ़ी करे सिर्फ़ु रोज़ा रखे करे मथां पाण खे मुस्लमान सम्झो ऐं कामिल दर्जे जा मुस्लमान सम्झो। कामिल दर्जे जा मुस्लमान तव्हां नथा थी सघो जेसिताईं तव्हां पंहिंजे हथ ऐं ज़बान सां ॿिए मुस्लमान खे तकलीफ़ न ॾियो। ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे हथ सां, हालांकि ॾिसो हिन हदीस में हथ जो ज़िक्र आहे, हालांकि तकलीफ़ त पेर खां बि पहुचंदी आहे, तकलीफ़ त पेर खां बि पहुचंदी आहे। अगरि बंदो कंहिं सां लड़ाई करे त हुन में पेर बि त इस्तेमालु थींदो आहे न, यानी पेर सां कंहिंखे लत बि त हणी सघे थो न, इन लत मां तकलीफ़ पहुचंदी। पर हदीस में ज़्यादा हथ खे फोकस छो कयो वियो? अल्लाह जे नबी फरमायो ज़बान अहिड़ी तरह हथ। हाणे हिन में पेर त शुमार आहे ई न, हालांकि पेर खां बि तकलीफ़ पहुचंदी आहे, हालांकि पेर खां बि तकलीफ़ पहुचंदी आहे। कंहिं बंदे सां तव्हां लड़ाई कयो था, हथ त पंहिंजो इस्तेमालु कंदव, पर उन सां गॾोगॾु पंहिंजी पेर बि इस्तेमालु कंदव। छाजे करे हदीस में हथ खे छाजे करे फ़ोक़ियत ॾिनी वई? इन जे करे ॾिनी वई त ज़्यादा में ज़्यादा लड़ाई में जेको बंदे जो जिस्म मां को उज़्व हलंदो आहे उहो तव्हांजो हथु हलंदो आहे। उहो छा हलंदो आहे? उहो हथु हलंदो आहे। इन जे करे हदीस में हथ खे शुमार कयो वियो। हाणे इन हदीस खे तमामु मुस्लमान आॾो रखे करे पंहिंजी ज़िंदगी बसर कनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ियुनि शयुनि खां असांखे हुकुम कयो आहे ऐं कहिड़ियुनि शयुनि खां असांखे रोकियो आहे। ॾिसो नमाज़, क़ुरान, हज, ज़िकिर, क़ुरान जी तिलावत, हे सभु बहितरीनु कमु, पर हुन सां गॾोगॾु जेकॾहिं अगरि तव्हां हुकूकुल इबादत में डैमेज खाओ था तव्हां तबाही बर्बाद थी वेंदव। तव्हां छा थींदव? तव्हां तबाही बर्बाद थी वेंदव। अहिड़ी तरह ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुफ़लिस बंदो उहो आहे जो क़यामत ॾींहुं इन हालत में अचे त तमामु वॾियूं उन वटि नेकियूं बि हुजनि, तमामु वॾो उन वटि नेकियूं बि हुजनि ऐं पहाड़नि जेतिरियूं नेकियूं हुजनि, पर दुनिया में कंहिंखे गार ॾिनई, कंहिंजो माल हईं, कंहिंजा पैसा खईं, कंहिं सां ॿ नंबरी कई, धोखेबाज़ी कई, त इहे सभु बंदा क़यामत ॾींहुं उन जे आॾो बीहंदा ऐं अल्लाह ताला इन तमामु बंदनि खे हिसाबु किताबु वठाए करे उन बंदे खे का नेकी बचंदी न, उहो बंदो जनम में वेंदो। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो बंदो जेको आहे उहो मुफ़लिस बंदो अथव। त बाज़ औक़ात असां नेकी कंदा आहियूं, नेकी करणु आसान आहे, बिल्कुलु नेकी करणु ॾिसो मुश्किल उन बंदे लाइ नेकी करणु आहे, मुश्किल नेकी करणु उन बंदे जे लाइ आहे जेको बंदो इंतिहाई गुनाहगार हुजे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो नमाज़ जेकी आहे पाण आसान आहे, पर कंहिंजे मथां?
जेके नमाज़ पढ़ंदड़ आहिनि। जेको बंदो नमाज़ पढ़े थो उन जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे नमाज़ पढ़णु। उन बंदे जे लाइ नमाज़ पढ़णु इंतिहाई ॾुखी आहे जेको बंदो नमाज़ पढ़ंदो ई न आहे। जेको बंदो नमाज़ पढ़ंदो न आहे उन जे लाइ नमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी आहे। अहिड़ी तरह क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए क़ुरान पढ़णु बिल्कुलु आसान, क़ुरान पढ़णु बिल्कुलु आसान। क़ुरान खे असां आसान करे नाज़िल कयोसीं ज़मीन जी तरफ़। इन के बाद सभिनी खे असां मार्केट खां शार्ट करे छॾियो। हलो बाबा हलो ॿाहिरि हलो, सभिनी ॿार हलो, नंढा हलो ॿाहिरि हलो, हलो बाबा हलो ॿाहिरि हिन खे ॿाहिरि मोकिलियो। सॼो ख़्याल ई पिराए छॾियो आहे। ॿार वॾा ख़तरनाक आहिनि। इन करे ॿुधायो न तालिब इल्म जेके हूंदा आहिनि मदरसे में तालिब इल्म, उन्हनि खां शैतान बि लाराईंदो आहे, उन्हनि खां शैतान बि लाराईंदो आहे। त उहो अहिड़ा कमु करे विझंदा आहिनि। हिकिड़े मदरसे में ॻाल्हि उहो बयान जी तरफ़ मां बाद में अचां थो। मदरसे में इहा ॻाल्हि मशहूरु आहे न त मदरसे में तालिबनि छा कयो त मस्जिद जे छित ते जेको उठ खे चाढ़ियो। इहा ॻाल्हि हक़ीक़त में कंफर्म अथव, पर हिते न इहो तक़रीबन 100 साल 150 साल पोइ ते हुयो। मस्जिद जी छित ते जेको तालिबनि उठ खे चाढ़ियो। हाणे चाढ़ियो कीअं चाढ़ियो, ईअं त उहो पलाल जेको न पलाल रखंदा विया, पलाल रखे पलाल खे सभु मथे छित ताईं पहुचायूं। पोइ अची करे उठ खे जेको हकलणु शुरू कयूं। साईं हकले उठ साईं छित ते अची करे पलाल खे सॼो साइड ते करे छॾियूं। हाणे उस्ताद ॾिसे पियो यार उठ जेको कीअं चढ़ी वियो आहे छित ते, हे त नामुमकिन ॻाल्हि आहे। त तालिब जेके हूंदा आहिनि न इन खां शैतान बि जेको लाराईंदो आहे। इन त अञा ॿिया बि काफ़ी जेको वाक़िया आहिनि, पर हाणे असली जेको टॉपिक जी तरफ़ हलूं पिया। त कहिड़ो टॉपिक हले पियो साईं? ॻाल्हि हले पई, जेकी बि ॻाल्हि हले पई ॿी शुरू कंदा हाणे हदीस। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल मुस्लिमु मिन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानि व यदिही। कामिल मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़बान खां ऐं जंहिंजे हथ खां ॿियो मुस्लमान बची वञे। अहिड़ी तरह ॾिसो नेकी करणु आसान आहे, नमाज़ पढ़णु आसान, अहिड़ी तरह क़ुरान जी तिलावत करणु आसान। क़ुरान हकीम में अल्लाह ताला पाण फरमायो नमाज़ पढ़णु आसान आहे जेको बंदो नमाज़ पढ़े थो। क़ुरान हकीम जी तिलावत करणु, क़ुरान खे ख़ुदि खे पढ़णु, क़ुरान आसान आहे कंहिंजे लाइ जेको बंदो क़ुरान शरीफ़ पढ़े थो। ऐं जेकॾहिं कोई बंदो क़ुरान शरीफ़ नथो पढ़े उन जे लाइ इंतिहाई ॾुखियो आहे, इंतिहाई ॾुखियो आहे। त नेकी करणु उन बंदे जे लाइ इंतिहाई आसान आहे जेको बंदो नेकी कंदो आहे। ऐं अहिड़ी तरह जेको बंदो ज़्यादा गुनाहगार आहे त नेकी जी तरफ़ उहो फोकस न करे सघंदो, नेकी जी तरफ़ उहो अची न सघंदो। गुनाह ज़्यादा न त बंदे नेकी जी तरफ़ ख़्यालु ई न बंदे जो वेंदो ई न। त बंदो पाण खे जेको आहे नेक मुतक़ी बणाए। जेतिरो नेक थींदो अल्लाह ताला आख़िरत जी मंज़िल ओतिरो आसान करे छॾींदो। तमामु वॾे किताबनि जे अंदरि, तमामु वॾे कुतुब जे अंदरि आयो आहे त बंदे जा गुनाह जंहिं टाइम घटि हूंदा आहिनि त अल्लाह ताला छा कंदो आहे, गुनाह घटि आहिनि, इंतिहाई घटि आहिनि त अल्लाह ताला दुनिया में उनखे तकलीफ़ ॾींदो थोरी घणी। अल्लाह ताला छा कंदो, अल्लाह ताला दुनिया जे अंदरि उनखे थोरी तकलीफ़ ॾेई छॾींदो। तकलीफ़ मुराद ईअं कॾहिं आज़माइश, कॾहिं माल जी क़िलत, कॾहिं औलाद जो मरणु, कॾहिं माल जो ख़तमु थियणु। त हे अल्लाह ताला थोरी न तकलीफ़ ॾींदो। अल्लाह ताला क़बर जी तकलीफ़ खां हिन खे महफ़ूज़ करे छॾींदो। हे केरु बंदो, जंहिं बंदे जा दुनिया जे अंदरि नेकी ज़्यादा हुई ऐं गुनाह थोरा हुया, अल्लाह ताला हिते तकलीफ़ ॾेई करे हिन खे अल्लाह ताला फ़ारिग़ करे छॾींदो। पर जंहिं बंदे जा गुनाह थोरो ज़्यादा आहिनि पोइ छा थींदो, अल्लाह ताला दुनिया में बि तकलीफ़ ॾींदो, अल्लाह ताला क़बर में बि थोरी तकलीफ़ ॾींदो, क़बर जी सख़्ती में बि अल्लाह ताला रखंदो। पर जेकॾहिं न गुनाह बंदे जा अञा ज़्यादा आहिनि, अल्लाह ताला अॻिते बि मामलो इहो ई कंदो। अॻिते बि अल्लाह ताला क़बर में बि तकलीफ़ ईंदी, दुनिया में तकलीफ़ ईंदी, यौम महशर में बि तकलीफ़ ईंदी। अल्लाह माफ़ करे, अञा जेकॾहिं गुनाह ज़्यादा आहिनि पोइ छा थींदो, पोइ जहन्नम में बि एंट्री उन बंदे खे करणी पवंदी। बहरहाल ॾिसो, बंदो जेको जहन्नम में अगरि वेंदो आहे न, हे अल्लाह ताला कंहिं बि बंदे खे जहन्नम जे तरफ़ अल्लाह ताला मोकिलींदो न आहे। बंदो पाण जेको आहे जहन्नम जी तरफ़ दौड़ लॻाईंदो आहे। हाणे ॾिसो अल्लाह ताला बिल्कुलु ॻाल्हि क्लियर करे छॾी, जेको बि नेक थींदो, जेको बि मुतक़ी थींदो त असां हुनखे काॾे कंदासीं, अल्लाह ताला फरमायो उनखे असां जन्नत जी तरफ़ एंट्री कराईंदासीं। ऐं जेको बंदो ज़्यादा गुनाहगार थींदो त अल्लाह ताला पंहिंजो कानून ॿुधाए छॾियो त उनखे असां काॾे, उनखे असां जहन्नम जी तरफ़ एंट्री कराईंदासीं। अल्लाह ताला रूल ॿुधाए छॾिया, हे मुंहिंजी नाफ़रमानी आहे, हे मुंहिंजी फर्मा बरदारी आहे। हाणे फर्मा बरदारी जी तरफ़ जेकॾहिं ईंदव त मां अल्लाह राज़ी थी करे दुनिया आसान करे छॾींदुमि, आख़िरत बि आसान करे छॾींदुमि।
ऐं जेकॾहिं अगरि नाफ़रमानी तरफ़ ईंदो दुनिया बि तबाह साईं, आख़िरत बि तबाह। हे मुशाहिदो आहे त बंदो नेक थियण जी कोशिशि करे, ज़िंदगी ख़लास थी वेंदी। पंहिंजी जवानी ते, पंहिंजी ज़िंदगी ते कॾहिं बि जेको आहे कंहिं बंदे खे घमंड न अचे त हे जवानी जेको आहे न मासां सॼी ज़िंदगी हलंदी। हे जवानी तव्हांजी वेंदी, तव्हांजो वैल्यू किरी पवंदो, तव्हांजो वैल्यू बिल्कुलु किरी पवंदो। हाणे जेको जवानी आहे न, अलाह ताला डिमांड जेकी लॻई आहे न, उहा अलाह ताला जवानी ते ई लॻाई आहे। अलाह ताला जेकी डिमांड लॻई आहे न, उहा जवानी ते ई लॻई आहे। जवानी में फुल, जवानी में पावरफुल आहियो। हाणे तव्हांखे तमामु दोस्त बि सॾनि था पंहिंजी तरफ़, दुनिया जा तमामु वॾा माण्हू तव्हांखे पंहिंजी तरफ़ फोकस करणु चाहिनि था। दुनिया जूं तमामु घणियूं औरतूं बि तव्हांखे चाहिनि थियूं। हाणे असुली जेको आहे बंदो, इहा ई हयाती आहे जंहिंमें तमामु दुनिया जी शयुनि खे, लज़तुनि खे छॾे करे अलाह जी तरफ़ अचे। त अलाह ताला हिते ॾिसो न, हिते ख़ुदा जेको नेकी ॾींदो न, उहा तमामु वॾी नेकी ख़ुदा ॾींदो। बाक़ी साईं पोड़ा थी करे पोइ जेको आहे नेकी तरफ़ अचूं, हाणे पोड़ा थी करे हाणे सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। हाणे कहिड़ी जवानी बची आहे? जवानी में तव्हांखे दोस्त ॾींदा, पोड़ में हो पंहिंजा पुट ई जेको वेहण न छॾींदा आहिनि क़रीब सां। पीउ ॻाल्हाईंदो वठंदो न, त पुट चवंदा त अबे जो अकुल जेको आहे न ख़ता थी वियो आहे। त ॾिसो ख़ुदा जेकी भारी डिमांड लॻाई आहे न, अलाह ताला जंहिं इबादत खे ज़्यादा जेको फ़ोकी ॾिए न, उहो जवानी जी इबादत आहे। ऐं जवानी में इबादत कंदा ईंदो, अलाह ताला आख़िरत में बि ईअं जेको आहे, जीअं उमिरि वॾी थींदी अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो ईंदो। बाक़ी इहो ज़हन में रखणु त वॾा थी करे अछी ॾाढी सां पोइ जेको नमाज़ पढ़ंदासीं, हे ग़लति फ़हमी आहे तव्हांजी। हे छा आहे? हे ग़लति फ़हमी आहे। इस्लाम हिकु अहिड़ो मज़हब आहे, इस्लाम जेकॾहिं पोइ ते ख़ता थी आहे न, इस्लाम हिकिड़ो मज़हब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेको बि अगरि पोइ ते कमी कोताही अगरि थी वई इस्लाम खां पहिरियां, इन्नल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लहू, इस्लाम खां पहिरियां जेकॾहिं कोई बि गुनाह हुयो तव्हांजो, इस्लाम खां पहिरियां कोई बि तव्हांजो गुनाह हुयो, तव्हां वॾा फासिक ऐं फाजिर इंतिहाई जेको आहे गुनाहगार बंदा हुयो, पर इस्लाम में जीअं जो तव्हांजी एंट्री थी न, मां कान क़ब्लहू, जेको कुझु पोइते में पोयां ज़िंदगी में गुनाह करे आयो न, अलाह ताला उहो गुनाह खे मेटा छॾींदो। इस्लाम जे आणण सां, इस्लाम जे आणण सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो सहाबी आयो, उन चयो या रसूल अल्लाह, थोरी घणी कमी थी आहे। कमियूं और छा आहे? नॉर्मल को गुनाह थियो आहे, नॉर्मल को गुनाह थियो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी छा हुकुम ॾिनो हुनखे? असां वटि को माण्हू अचे, ॾिसो हिकिड़ो ज़ेन 1400 साल खां बाद में हिकिड़े उम्मती जो आहे, हिकिड़े मौलवी जो आहे, हिकिड़ो ज़ेन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो आहे। अलाह जे नबी केतिरा वॾा हकीम आहिनि। आयो हिकिड़ो साहबी, उन जो या रसूल अल्लाह, नॉर्मल हिकिड़ी ख़ता थी वई आहे, नॉर्मल हिकिड़ी कमी कोताही थी वई आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, फौरी तौर नेकी कर। छा कर? फौरी तौर नेकी कर। या रसूल अल्लाह, इन में फ़ाइदो छा थींदो? अलाह जे नबी फरमाए, फौरी तौर जीअं जो नेकी कंदी न, इन गुनाह खे इहा तुंहिंजी नेकी मिटाए छॾींदी। छा थींदो? इहो जेको गुनाह आहे न, गुनाह जे पोयां नेकी लॻाई छॾींदो न, त उहो गुनाह जेको ऊंधो थी करे किरी पवंदो। उहो ख़लास, पर उहो शर्त कहिड़ो आहे? उहो गुनाह आहे कहिड़ो? उहो गुनाह ईअं न आहे, उहो कबीरा गुनाह माफ़ु थींदो। पर जेब कटी आहे, पोइ बसि अची करे बरक़ाइदो नफ़िल नमाज़ पढ़ो, उहो को माफ़ु थींदो न। न, यानी नॉर्मल गुनाह, नज़र थोरो ग़लति इस्तेमालु थी, कन ते अची करे मौसीक़ी पई, ज़बान मां ग़लति जुमिलो ॻाल्हायोसीं, कंहिं ॻाल्हाईंदीसीं, त हे जेके गुनाह काउंट थियनि था न, हे गुनाह आहिनि, पर हे सॻीरा गुनाह आहिनि। कबीरा गुनाह जेके न, उन्हनि जे लाइ छा करिणो पवंदो? उन जे लाइ तौबा इस्तग़फ़ार बि करणी पवंदी, ऐं पको दिलि में अज़म करिणो पवंदो त या अल्लाह, हे मां ॿीहर गुनाह न कंदुमि। त हाणे इहो ॾिसो न, पूरी उम्मत खे हिकिड़ो मैसेज आहे। छाजे करे? त हमेशह तव्हां ऐं असां पूरी ज़िंदगी, कोई बंदो चवे न, साईं हाणे हिकिड़ो मां में फॉल्ट पियल आहे, इहो मां फॉल्ट, मसइला तो कंहिं बंदे में कोई बि फॉल्ट पियल आहे, अल्लाह माफ़ु करे, जुआ जो फॉल्ट पियल आहे, गारनि ॾियण जो फॉल्ट पियल आहे, कोई बि फॉल्ट पियल आहे। हाणे कोई बंदो चवे इन में फॉल्ट इहो हलंदो अचे थो, इहो बंदो ईअं चवे त साईं इन मां गुनाह खे हाणे ज़िंदगी में बि न कंदुमि, त इहो गुनाह इन बंदे खां थींदो रहंदो। छाजे करे? हिकिड़ो बंदा, घणा अहिड़ा बंदा जेके ईअं सम्झो तमामु वॾी नमाज़ूं पढ़ी करे, रमज़ान में इंतिहाई रोई करे, पोइ बि पोयनि गुनाहनि खां जान उनजी नाहे छुटंदी, गुनाह खां जान नाहे छुटंदी। यानी इनखे छा चइबो आहे? इनखे चइबो आहे गुनाह जो आदी। उहो बंदो पाण ई हैरान थींदो, यार मां एतिरी सारी तौबा बि कयां थो, इन खां बाद में हे जेको मां में फॉल्ट पियल आहे, अलाए केतिरनि दोस्तनि असांखे ॿुधायो साईं, इन फॉल्ट खे जेको असां में पियल आहे, कहिड़ो बि मर्ज़ु आहे, इन खां असांजी जान छुटे नथी।
हाणे इहो गुनाह ने असां छॾियूं त पोइ छॾियूं कीअं? ॾिसो यादि हिकिड़ी पंहिंजे ज़हन में ॻाल्हि रखो, गुनाह खे जेकॾहिं हमेशह लाइ फ़ारिग़ करणु चाहियो था न, हमेशह लाइ, त पोइ छा करिणो पवंदो? त पोइ पंहिंजी दिलि खे सम्झायो, दिलि खे सम्झो। दिलि खे कीअं सम्झायो? त अॼोको ॾींहुं हे गुनाह मां न कंदुमि, अॼोको ॾींहुं हे मां गुनाह न कंदुमि। ठीकु आहे, जेकॾहिं अगरि सुभाणे आयो न, जेकॾहिं अगरि मां करणु चाहियुमि त पोइ सुभाणे कंदासीं, अॼु जेको हे मां गुनाह न कंदुमि। हाणे इहो बंदो ईअं करे जीअं अॼोके ॾींहुं में इहो गुनाह न थियो आहे, इनशाला जीअं सुभाणे अचे चए अॼोको बि ॾींहुं मां गुनाह न कंदुमि, वरी ॿिए ॾाढो जीअं ॾींहुं अचे अॼु बि मां इहो गुनाह न कंदुमि। त बंदो ईअं कंदो ईंदो, जेके बंदा गुनाह जा आदी आहिनि न त गुनाह उन्हनि खां निकिरी वेंदो। बाक़ी हिकिड़े बंदे में गुनाह जो फॉल्ट पहिला उहो चए त हाणे पूरो साल ताईं मां गुनाह न कंदुमि, यकीन कयो हे उन ॾींहुं में वरी गुनाह कंदो। शैतान चवंदो यार तूं एतिरो भला सबुरु कंदे या? हिकिड़ो फॉल्ट जेको पहिलो हूंदो न त शैतान उहो चवंदो आहे त एतिरो तूं सबुरु कीअं कंदे, साल पूरो तूं कीअं सबुरु कंदे? त बंदो पंहिंजे अॼोके ॾींहुं खां इब्तिदा करे, अॼोके ॾींहुं खां, अॼोके ॾींहुं में पाण खे फुल पावर में झली बीहो, मज़बूती सां पाण खे झली बीहो त अॼोके ॾींहुं में हे गुनाह न आहे करिणो। बसि अॼोको ॾींहुं जीअं जो बची वियो न, अॼोके ॾींहुं में गुनाह तव्हां न कयो न, सुभाणे जीअं जो ॾींहुं ईंदो न, वरी उन ॾींहुं जे लाइ पको अज़म कयो त हे गुनाह अॼोके हिन ॾींहुं में न आहे करिणो। त बंदो ईअं कंदो ईंदो, इन खां बाद में बंदे जी ज़िंदगी खां उहो गुनाह जेको आहे उहो निकिरी वेंदो आहे। ऐं बाज़ औक़ात थींदो बि आहे, ईअं न आहे त मां जेकी ॻाल्हि कयां सोफ़ी त ईअं बि बीहे, इहो गुनाह थींदो बि आहे। यादि रहे त नॉर्मल जंहिं टाइम गुनाह थिए फौरी टाइम इस्तग़फ़ार करे उनजे पोयां का न का नेकी करे छॾियो, उन गुनाह जे पोयां का नंढे में नंढी जेकी नेकी आहे न उहा नेकी पोयां लॻाए छॾियो। छाजे करे? नेकी जॾहिं बंदे जे आमाल में काउंट थींदी आहे, ख़ुदा उन गुनाह खे मिटाए छॾींदो आहे। पर यादि रहे उहो गुनाह जेको आहे न सगीरा गुनाह हुजे, कबीरा गुनाह न हुजे। कबीरा गुनाह जे बारे में इहो हुकुम आहे ई न। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि हिकु औरत आई, उन ॻाल्हि कई त या रसूलल्लाह माखां जेको आहे याने ज़िना जी हिकिड़ी ख़सलत थी वई आहे, ज़िना जो माखां हिकिड़ो फेल थी वियो आहे। त ॾिसो मां हमेशह ॻाल्हि इहा कंदो आहियां, जॾहिं गुनाह खे अलाह माफ़ु करे न, जॾहिं अलाह गुनाह खे माफ़ु कंदो आहे न त पोइ अलाह ताला कंहिंखां पुछा नाहे कंदो, अलाह ताला नाहे पुछा कंदो, कंहिंखां बि अलाह नाहे पुछा कंदो, कंहिं नबी खां बि अलाह ताला नाहे पुछा कंदो, कंहिं सहाबी खां बि अलाह ताला पुछा नाहे कंदो। छाजे करे? अलाह बेपरवाह आहे, अलाह कंहिं मौलवी खां बि नाहे पुछा कंदो। अलाह जंहिं टाइम अगरि कंहिं बि बंदे जो ख़ुदा गुनाह माफ़ु करणु चाहींदो आहे न, पोइ चाहे यार उनजी केतिरी पूरी ज़िंदगी भले गुनाहनि में गर्क हुजे, अलाह जंहिं टाइम माफ़ु करण ते ईंदो, चङनि भलनि मौलवियुनि खां ख़ुदा न पुछा कंदो, न ई अलाह ताला खे पैगम्बर खां पुछा कंदो। पर शर्त इहो हर हिकु बंदे जे लाइ न आहे, अलाह चाहे माफ़ु करे, अलाह ताला चाहे माफ़ु न बि करे। यानी कानून हिकिड़ो अटल न आहे त वॾो को बदमाश हुजे उनखे ख़ुदा माफ़ु करे छॾे, हे हिकिड़ो कानून न आहे। अलाह ताला मुंहिंजी मर्ज़ी आहे, अगरि जेकॾहिं मां माफ़ु करण ते अचां न, कोई बि मूंखां न पुछा कंदो, कोई सुवाल ई मूंसां न कंदो। अगरि जेकॾहिं मां माफ़ी ते न अचां, पोइ चङनि भलनि मौलवियुनि खे बि पोइ ते करे छॾियां, चङनि भलनि अहले इल्म खे बि मां पोइ ते करे छॾियां। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि हिकिड़ी औरत जेकी आहे उनखां ज़िना सादिर थी, उन औरत पाण इक़रार कयो या रसूलल्लाह हीअ बुराई हिकिड़ी मूंखां थी आहे। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजे मथां हुकुम जेको जारी थींदो, यानी तोखे संसार कयो वेंदो। त अहिड़ी तरह यानी उन ज़माने में जेके बि अहले ईमान औरतूं हुयूं या मुस्लमान हुया न, त उन्हनि खे ख़ौफ़ हुयो, उन्हनि खे ख़ौफ़ छा हुयो त आख़िरत जेकी आहे बहितर थी वञे, दुनिया में जेकॾहिं ज़िलत ॾिसणी पए न त कोई टेंशन आहे ई न, दुनिया में जेकॾहिं का तकलीफ़ ॾिसणी पए न कोई बि टेंशन न आहे, कुझु बि न आहे, आख़िर ताईं ज़िलत खां जेको असां बची वञूं। त न औरत जेको आहे पाण खे फौरी तौरु पेश कयो या रसूलल्लाह जेको हुकुम इस्लाम जो आहे, जेको हुकुम शरीयत आहे मुंहिंजे मथां लागू कयो, मूंखां ख़ता थी वई आहे। त अलाह जे नबी फरमायो रजम कयो वेंदो, पथर हणी करे मारियो वेंदो। औरत शादीशुदा औरत हुई, उनखां ख़ता थी वई। त पोइ साहिबनि अची करे उनखे पथर हणणु शुरू कया, जीअं जो पथर ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उनो भरे करे पथर जेको आहे उन औरत खे हयूं, त हुनखे लॻो जेको खोपड़ी में मुंहं में लॻो, जीअं लॻो न पोइ हुन मां शीट जेको रत निकिरी ख़ालिद बिन वलीद जे मुंहं ते लॻो, उहो रत ख़ालिद बिन वलीद जे छाजे मुंहं ते उहो रत लॻो।
त ख़ालिद बिन वलीद उन औरत खे घटि वधि ॻाल्हायो। घटि वधि छाजे करे घटि वधि ॻाल्हाई, याने खून जीअं जो लॻो त नापसंदि सम्झी हुनखे ऐं ॿुधाईंदे हे ज़ानी औरत जो खून जेको तूं अहिड़ी सारी बुरी औरत, तुंहिंजो खून मूंखे लॻो आहे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए ख़ालिद बिन वलीद, अल्लाह ताला हिन औरत जी बख़्शिश करे छॾी आहे। अगरि जेकॾहिं इन जी बख़्शिश मां तमामु हिजाज़ वारनि में विरिहायां, तमामु इंसान में विरिहायां, तमामु इंसान बख़्शिजी वेंदा। तमामु इंसान जेको आहे हज़ारनि जी तादाद में गुनाहगार बंदा जेको आहे न, हिन जी तौबा जे करे जेको पास थी वेंदा। हिन तौबा अहिड़ी कई आहे। हाणे इन हदीस मां मालूम थिए पियो पहिरियों मुस्लमाननि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुस्लमाननि जो यानी यार यकीन पको हुयो। उनखे ख़बर हुई त क़बर आहे, क़बर में अज़ाब आहे, यौम मशर में ज़िलत ॾिसणी पवंदी, जिते करोड़े इंसान बीठा हूंदा, मुंहिंजी ज़िना उते साम्हूं क्लियर हूंदी। हे सभु कुझु उन्हनि जो ॾाढो हुयो। त उन्हनि चयो त भले दुनिया में ज़िलत ॾिसणी पए न, कोई टेंशन न आई। अॼु तव्हांजो ऐं मुंहिंजो ज़िन, तव्हांजो ऐं मुंहिंजो ज़िन टेंशन, दुनिया में टेंशन न करिणो पए, दुनिया में ज़िलत ॾिसणी न पए, आख़िरत में कोई टेंशन। आख़िरत कीअं ॾिठी आहे? आख़िरत कीअं ॾिठी आहे? जेको थींदो उते ॾिठो वेंदो, जेको थींदो उते ॾिठो वेंदो। त उहा वॾी ज़िलत आहे, इंतिहाई वॾी उहा ज़िलत आहे। जेकॾहिं अगरि गुनाह थियो आहे, हिन गुनाह जे करे जेकॾहिं शदात कोड़ में सज़ा मिली न, त तव्हांखे लख माण्हू ॾिसंदो, तव्हांखे 2 लख जेको आहे शदात कोड़ में माण्हू ॾिसंदा, कंहिं बि गुनाह जी तव्हांखे सज़ा मिली। यादि रहे त यौम मशर में जंहिं बि बंदे खां गुनाह थियो आहे, जंहिं बि बंदे खां गुनाह थियो आहे, उते सिर्फ़ु लख न, शदात कोड़ जा माण्हू न, हा पाकिस्तान जा माण्हू न, सिंध जा माण्हू न, कहिड़ा कहिड़ा माण्हू हूंदा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं हे सभु इंसान बीठा हूंदा। उन्हनि जे आॾो तव्हांखे आंदो वेंदो, उन्हनि जे आॾो तव्हांखे जेको मुजरिम करे आंदो वेंदो, तव्हांखे ॿुधायो वेंदो त हे तव्हांजा गुनाह आहिनि। तव्हांखां पुछा कंदो इन ख़रबनि इंसाननि जे आॾो ज़िलत इहा नॉर्मल ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे? हे तमामु वॾी ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ानी बंदा, ज़िना करण वारा बंदा कन खोले करे ॿुधनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यौम मशर में ज़ानिन बंदनि खे जंहिं टाइम यौम मशर में आंदो वेंदो, यौम मशर में ज़ानी बंदा जेके ज़िना कंदा, पंहिंजे हक़ खां अलावा ॿी के औरतुनि जी तरफ़ वञनि था, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे क़यामत ॾींहुं पेश कयो वेंदो। अलाह जे नबी फरमायो उनजी शिकिल तव्हां ॾिसंदो, उनजी शिकिल कहिड़ी हूंदी? अलाह जे नबी फरमायो उन मर्द जी शिकिल ईअं हूंदी जो उन मर्द जी शिकिल जे निरड़ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शर्मगाह लॻल हूंदो। जेको शर्मगाह इंसान जो ॿिनि जेको आहे रानुनि जे दरमियान आहे, जेको शर्मगाह इंसान जे ॿिनि रानुनि जे दरमियान आहे, अलाह जे नबी फरमायो क़यामत ॾींहुं ख़ुदा इन खे तमामु इंसाननि जे ॾाढो ज़लील कंदो, जो उनजो शर्मगाह उनजे निरड़ ते लॻल हूंदो। ऐं सेम ईअं फरमायूं, अहिड़ी तरह औरतुनि जे लाइ बि ईअं फरमायूं, औरतुनि जे लाइ बि ईअं फरमायूं त औरतूं जेके हूंदियूं, जेके औरतूं दुनिया जे अंदरि ज़िना कनि थियूं, ज़िना कराइनि थियूं, छाजे बावजूदु? निकाह जे बावजूदु। हिकिड़ो अल्लाह ताला हिलाल मुड़ुसु घर में ॾिनो, इन खां बावजूदु बदफ़ैली कनि थियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे औरतूं क़यामत ॾींहुं पेश कयूं वेंदियूं तमामु इंसाननि जे आॾो, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आख़िरी मुंहिंजे उम्मती ताईं तमामु इंसान ॾिसंदा उन औरत जो शर्मगाह जेको ॿिनि रानुनि जे दरमियान हूंदो आहे, उहो उन औरत खे निरड़ ते हूंदो, उन मां पलीत निकिरंदी ऐं हिन जे वात में पवंदी ऐं हे चटींदी वधंदी उनखे। ऐं सेम मर्द लाइ बि इहो हुकुम ॿुधायूं, सेम मर्द लाइ बि इहो हुकुम इहो ॿुधायूं। ॾिसो इस्लाम हदूं हिकिड़ियूं बयानु कयूं आहिनि। इस्लाम छा बयानु कयूं आहिनि? इस्लाम हदूं बयानु कयूं आहिनि। सेम अल्लाह ताला अहिड़ी औरत तव्हांजी घरवारी तव्हांजे लाइ त हिलाल कई आहे, हिलाल आहे न साईं? सेम इहा घरवारी त हिलाल आहे। इन सां सोबत करण में नेकी मिलंदी। कंहिं साहबी पुछा कयो यार रसूल अल्लाह घरवारी जे तरफ़ जेको असां वञूं था, इन सां असां सोबत कयूं था, यानी इन मां असां पंहिंजी ख़्वाहिश पूरी था कयूं, छा इन ते नेकी मिलंदी? अल्लाह जे नबी फरमायो बिल्कुलु इन ते नेकी मिलंदी। या रसूल अल्लाह कीअं? अल्लाह जे नबी फरमायो इन पंहिंजी घरवारी खे छॾे करे ॿिए कंहिं वटि ॿी कंहिं औरत वञो,
छा थींदो? उन साहिब जो साईं गुनाह मिलंदो। अलाह जी नबी फरमायो गुनाह जे मुक़ाबले में पंहिंजी घरवारी जी तरफ़ वञो त ख़ुदा इन ते नेकी ॾींदो। त हिन 20-30 साल जे अंदरि असांजी खोपड़ी छो थी फिरे? अलाह ताला इख़्तियार ॾिनो, हिकु निकाह कयो, न आहे पसंदि उहा घरवारी, ॿियो बि कयो, टियों बि कयो, 4 बि कयो। अलाह ताला 4 ऑप्शन छॾे करे ॾिना ताकी हे मुस्लमान जेको आहे ज़िना खां बची वञनि। ज़िना जी नौसद आहे आख़िरत जो मज़हब ॿुधायो, हे आख़िरत जो अज़ाब ॿुधायो। दुनिया जा बि इंतिहाई वॾा अज़ाब आहिनि। ज़िना जा दुनिया में वॾा नुक़सान आहिनि। सभ खां पहिरियां हे बंदो सुञो थी वेंदो। ज़ानी मर्द सभ खां पहिरियां अलाह ताला हिन खे सुञो बणाईंदो। हे पिनंदो वठंदो, वॾो माल हिन वटि हुयो, हे पिनंदो वठंदो, हिन खां पैसा बिल्कुलु ख़लास थी वेंदा। हे पहिरियों अज़ाब दुनिया जे अंदरि। ॿियों अज़ाब ज़ानी मर्द लाइ अलाह ताला सुकून जी ज़िंदगी ख़तमु करे छॾींदो, बिल्कुलु क्लियर। सुकून जी ज़िंदगी न हूंदी, टेंशन, बिल्कुलु परेशानी। 3 नंबर ते कंहिंजा मामला ते थींदा ई न। दुनिया में जेको कमु कंदो उहो कम में रुगो फेल पियो वञे, बिल्कुलु ईज़ी कमु न पिया थियनि। हे छाजे करे? हो चवंदो यार अलाह छाजे खां? पर इन ज़ानी मर्द खे ख़बर न पवंदी इहो वबाल जेको थियो आहे इहो ज़िना जो ई थियो आहे, इहो ज़िना जो ई थियो आहे। त ॾिसो क़ुरान हकीम में अलाह ताला वरी इन जो ख़्वारी बयानु कई। ज़िना जी क़ुरान हकीम में अलाह ताला इंतिहाई ख़्वारी बयानु कई। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। अलाह ताला ईअं थोरी फरमाए ज़िना न कयो। अलाह ताला ईअं थोरी फरमाए ज़िना न कयो। अलाह ताला फरमाए ज़िना करणु जेको आहे उहो परे जी ॻाल्हि आहे। अलाह ताला फरमाए बिल्कुलु क़रीब बि न वञो इन जे लाइ। व साअ सबीला, बिल्कुलु बुछड़ो रस्तो आहे, बेहयाई जो कमु आहे। पोइ चाहे उहो मर्द करे या औरत करे, अलाह ताला औरतूं तव्हांजे लाइ हिलाल कयूं आहिनि। हिकिड़ी घरवारी हुजे ठीकु आहे, ॿी घरवारी ॿी सां निकाह कयो, टीं सां निकाह कयो। 4 ऑप्शन अलाह ताला खोले छॾिया आहिनि। 4 निकाह मुस्लमान करे सघे थो, 5 निकाह नथो करे सघे। छाजे करे? इहा हदि आहे, बसि हिकिड़ी लिमिट आहे। 5 जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान निकाह कयो उहो मुस्लमान न रहंदो, उहो मुस्लमान काफ़िर थी वेंदो। 5 निकाह मां मुराद ईअं आहे त 5 निकाह कहिड़े एतबार सां? 4 घर वारियूं मौजूदु आहिनि। छा 4 घर वारियूं मौजूदु आहिनि घर जे अंदरि? 4 ई जेको ज़िंदा आहिनि, तलाक बि कंहिंखे न आहे मिलियल, उहे तव्हांजे घर में निकाह में ई आहिनि। हाणे 5 निकाह न आहे करिणो, हे हदि, हाणे हदि खां तजावुज़ थींदो। हा उहा जेके 4 घर वारियूं उन मां हिकिड़ी खे तव्हां तलाक ॾेई छॾी, अहिड़ी त ईअं हिकिड़ी मरी वई, हाणे पोइ हिते 3 बि थियूं आहिनि, हाणे वरी उन जी जॻह ते 4 करे सघूं था। यानी निकाह त ईअं सम्झो 5 थींदो, पर तव्हां वटि लेवल जेकी थींदी उहा चेंज थींदी। पोइ अहिड़ी तरह बीहारणियूं घर में जेके न उहे 4 ई आहिनि। यानी पंहिंजी ज़िंदगी में एड करणियूं न, पंहिंजी हयाती जे अंदरि 4 ई। पोइ जेकॾहिं इंतकाल थींदो वञे थो, मरंदियूं वञनि थियूं, पोइ जेकॾहिं अगरि 100 निकाह बि थिया कोई टेंशन न आहे। बाक़ी करणियूं जेको 4 आहिनि, हे इस्लाम जा हुदूद आहिनि, हे इस्लाम जा अहकाम आहिनि। ॾिसो क़ुरान जे हर हिकु फ़ैसिले जे अंदरि भलाई रखियलु आहे। पोइ चाहे मुजीबुर रहमान जी खोपड़ी में इहा ॻाल्हि अचे या न अचे, हर हिकु फ़ैसिले में भलाई रखियलु आहे। यार का त ॻाल्हि हुई जो काइनात जो रब, काइनात जो अल्लाह, जंहिं अल्लाह 8 अरब इंसान खे ज़हन ॾिनो, जंहिं अल्लाह ताला 8 अरब इंसान खे खोपड़ी ॾिनी ऐं उहे पंहिंजे खोपड़ी जो इस्तेमालु कनि था। तव्हां खां पुछा कयां पोइ उन अल्लाह जो इल्मु केतिरो हूंदो? उन अल्लाह जो इल्मु केतिरो हूंदो जंहिं अल्लाह ताला 8 अरब इंसान खे ज़हन ॾेई करे मोकिलियो आहे। यार हाणे हे बि त हिकिड़ो ज़हन आहे, मां मिंबर ते वेठो आहियां, तव्हां सभु ख़ामोश थी करे ॿुधो था ऐं मां बयानु थो कयां, ऐं जुमिले जे मथां जुमिलो अचे थो, जुमिले जे मथां जुमिलो अचे थो, या हदीस थी अचे या क़ुरान जी आयत थी अचे। हे बि त हिकिड़े क़िस्म जो ज़हन आहे न। हे ज़हन कीअं ॾिनो? हे ज़हन ॾिसो, बयान जे अंदरि सिर्फ़ु मां पंहिंजी क्वालिटी नथो ॿुधायां, बयान ते कोई बि जेकॾहिं अगरि को मौलवी वेहंदो आहे या ख़ुदि मां पाण छो न वेहंदो आहियां, यकीन कयो जॾहिं बयान खां हेठि लहंदा आहियूं, उन खां बाद में मां पाण ई हैरान थींदो आहियां, यार हे अॼु मां कीअं बयानु कयो आहे, हे त मां मुतालो ई न कयो हुयो। कॾहिं कॾहिं ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि निकिरंदी आहे जेको किताबनि में न हूंदी आहे, या अल्लाह जी तरफ़ उहा किताबनि में न हूंदी आहे, उहा ज़बान मां निकिरंदी आहे। त बंदे जो फोकस थियणु खपे त हे ज़बान जेकी मुंहिंजी हले पई या ज़हन में जेकी ॻाल्हि अचे पई
मुंहिंजो इल्मु से ख़ता आहे, हे अलाह जी ताला जी तरफ़ां इल्मु पियो अचे। हे तमामु सिस्टम खे हलाइण वारी ज़ात अलाह जी आहे। क़ुर हकीम अलाह ताला फरमाए जिदोजहद कयो, जंहिं बि शयुनि जे अंदरि जिदोजहद कयो, मां अलाह जी फतह ईंदी, मां अलाह जी नुसरत ईंदी। टिनि शयुनि खे अपनायो, दुनिया जो को बि कमु जाइज़ी कमु शुरू कयो, दुनिया जो को बि जाइज़ी कमु शुरू कयो। मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे बयानु कयो, यार कारोबार हुजे, तिजारत हुजे, मामलात हुजनि, घर जो जेको मामिलो हुजे, कहिड़ो बि दुनिया जो को बि मामिलो हुजे, अगरि उनखे मंज़िल मक़सूद ते खणणु चाहियो था, उन में कामयाबु थियणु चाहियो था, 3 कम कयो बसि। सभ खां पहिरियां अलाह जी ज़ात ते 100% यकीन हुजे। फस्ट नंबर ते सभ खां पहिरियां अलाह जी तरफ़ नज़र वञे त जेको मां हे कमु कंदुमि न, मुजीब रहमान में पाण में बिल्कुलु ताक़त न आहे। सभ खां पहिरियां मुजीब रहमान जो ज़हन वञे त इन कम खे मदद ते ऐं मंज़िल मक़सूद केरु पहुचाईंदो? अलाह पहुचाईंदो। 1 नंबर ते ज़हन बंदे जो अलाह जी तरफ़ वञे, या अलाह हिन खे मंज़िल मक़सूद तूं पहुचाईंदे, हे अलाह जी तरफ़ ज़हन वञे। 2 नंबर ते बंदो कोशिशि करे, छा करे बंदो? कोशिशि करे, जिदोजहद करे, पोइ चाहे उहो कहिड़ो बि कमु हुजे, कहिड़ो बि जेको आहे मसइलो हुजे, उनखे सिखण जी कोशिशि करे, उन में जिदोजहद करे। 3 नंबर ते अलाह जो ज़िक्र करे, अलाह खे यादि करे। इहो बंदो दुनिया जो को बि कमु स्टार्ट कंदो, को बि मामिलो पंहिंजी तरफ़ छिकण जी कोशिशि कंदो, इहो उन में फतह ॾिसंदो। असां छा कंदा आहियूं? असांजो ज़हन को कारोबार खोलियूं, को तिजारत खोलियूं, फौरी तौरु पहिरियों ज़हन पैसनि ते वेंदो, इन खां बाद में पोइ वरी पंहिंजे अकुल ते वेंदो। यार मां हिन में टैलेंट आहे न आहे, मूंखे होशियारु आहियां न आहियां? सभ खां पहिरियां असांजो इन 2 शयुनि ते फोकस वेंदो। पोइ इन में असां पंहिंजे कारोबारनि में, पंहिंजी तिजारत में डैमेज था ॾिसूं। सभ खां पहिरियां अलाह सां तालुक़ु बणायो। छाजे करे? रिज़िक़ जेको ईंदो आहे न, यार उहो अलाह जी तरफ़ां ईंदो आहे, अलाह जी तरफ़ां ईंदो आहे। असां केतिरी कोशिशि कयूं, केतिरो जिदोजहद कयूं, मूंखे हिकिड़ो दुकानु हुजे, उन दुकान ते जेकॾहिं मां अगरि मस्तूर माल में 20 दुकान खोले छॾियां, 20 दुकान खोले छॾियां न, जंहिं ॾींहं जे अंदरि जेतिरो रिज़िक़ मथां लहंदो न, मूंखे ओतिरो ई मिलंदो। पोइ चाहे भले मूंखे 1 दुकानु हुजे, उन जॻह ते मूंखे 20 दुकान हुजनि। हिकिड़ो ज़हन बणायो। ऐं 2 नंबर ते इन ज़हन सां गॾोगॾु इहो बि ज़हन बणायो, कमु जेको करिणो आहे ईमानदारी सां करिणो आहे, हिलाल शइ जेको अॻिते ॾियणी आहे, मुनासिब शइ अॻिते ॾियणी आहे, 2 नंबरी वारी शइ इस्तेमालु न आहे करणी। भले मूंखे नफ़ो थोरो पहुचे, ऐं थोरे शइ जे अंदरि ख़ुदा बरकत रखंदो, पर जेकॾहिं उहा हिलाल जी आहे, उहा शइ जेकॾहिं हिलाल जी आहे न, त थोरी शइ जे अंदरि ख़ुदा यार नफ़ो रखंदो। असांजो ज़हन इन जी तरफ़ तमामु घटि थो वञे, असांजो ज़हन इन शइ जी तरफ़ घटि थो वञे। जेकॾहिं कोई बि कारोबार आहे, उन कारोबार में जेकॾहिं ₹1,00,000 जेको ॾींहं में बचे थो, 50,000 जेकॾहिं बचे थो न, हाणे पोइ मां इहा तमीज़ न कंदुमि त इहो कमु हिलाल जो आहे, इहो कमु हराम जो आहे, इहो कमु जाइज़ आहे या इहो कमु नाजाइज़ आहे। मां इन जे तरफ़ फोकस ई न कंदुमि। मां चवंदुमि इन खे ॾिसो, पैसा 50,000 पियो अचे, छा पियो अचे? इन खे ॾिसो, माण्हुनि खे ॿुधायूं, इन खे ॾिसो, पैसा जेको न 50,000 पियो अचे। हाणे मुंहिंजो इन जी तरफ़ फोकस न आहे त हिलाल आहे, हराम आहे, जाइज़ आहे, नाजाइज़ आहे। अलाह जो कसम आहे, इन 50,000 जे अंदरि कंहिं क़िस्म जी काई बरकत न पवंदी। इहो 50,000 ईअं हलियो वेंदो हराम जो, जीअं को ₹500 हलिया वेंदा आहिनि। असांजी नज़र जेकी आहे न, उहो अक्सर माल ते वेंदी आहे, वॾे पैसे ते वेंदी आहे। असां मुस्लमान जी नंढे माल ते नज़र न आहे वेंदी। इहो असां न आहियूं ॾिसंदा त हे कारोबार जेको मां कयां पियो, इहो कारोबार हिलाल जो आहे, नॉर्मल जेको आहे इन ते मां पंहिंजो रेट लॻायो आहे। हाणे साईं इन मां बचंदा कुल ₹5। सॼे ॾींहं मां इन मां नफ़ो कुल पहुचे थो ₹500, ऐं जेकॾहिं 2 नंबरी कयां त 50,000 ईंदो। हाणे मुस्लमान जो इन तरफ़ ज़हन न वेंदो त यार सॼे ॾींहं में 500 में छा थींदो? 500 में थींदो छा? ₹500 त रुगो हे अटे जा घर में ॾियणा पवंदा, बाक़ी सब्ज़ी कॾहिं ईंदी? यादि रहे, ग़लति ज़हन आहे। अल्लाह ताला इन 500 में एतिरी बरकत रखंदो जो तव्हांखे ख़बर बि न पवंदी। इन 500 मां तव्हांजा तमामु घर जा मामलात अल्लाह ताला क्लियर कंदो। पर इहो ज़हन अल्लाह करे इहो छल ज़हन जेको आहे तव्हांजो थिए, ऐं इहो ज़हन छल मुंहिंजो थिए त हिलाल जे थोरे रक़म जे अंदरि ख़ुदा बरकत रखंदो आहे।
हराम जी तमामु वॾी तादाद में ख़ुदा बरकत बिल्कुलु बि न रखंदो। अल्लाह ताला असां मुस्लमान जा अहिड़ा ज़हन बणाए। इहो ज़हन तॾहिं बणिबो जॾहिं ज़िंदगी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बराबरि बीहणी पवंदी, पंहिंजी ज़िंदगी पूरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्बा ते हलाइणी पवंदी। क़ुर हकीम में अल्लाह ताला फरमायो, अल्लाह ताला छा फरमायो, वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुदूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। जेको बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे का बि शइ ॾिए पियो न, उनखे मज़बूती सां पकड़ियो, ऐं जंहिं खां तव्हांखे रसूल मना पियो करे उनखे छॾे ॾियो, बिल्कुलु छॾे ॾियो, नफ़ो न ॾिसंदो उनजे अंदरि। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पूरी काइनात जे अंदरि नबी जो तरीक़ो जेको आहे तव्हांजे लाइ तमामु वॾो बहितरु आहे। हे अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो, अतीउल्लाह व अतीउर रसूल, नबी जी इताअत कयो। नबी कहिड़ी शइ जो हुकुम थो करे। हाणे इहे शयूं जेकॾहिं असांजी ज़िंदगी में ईंदियूं ऐं बाद में असांखे ख़बर पवंदी, असां पंहिंजो कारोबार बहितर करे सघूं था, मामला बहितर करे सघूं था, घर जे मुआशिरे खे बहितर करे सघूं था, जेकॾहिं नबी जी सीरत पढ़ी आहे। ऐं जेकॾहिं नबी जी सीरत पढ़ी न आहे, जेकॾहिं नबी जी सीरत न पढ़ी आहे, साईं पोइ कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे ज़िंदगी अंदरि बरकत न ईंदी, कंहिं क़िस्म जी बरकत न ईंदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सही टाइम घणो थियो? 45। साईं अगरि कंहिं ग़रीब माण्हू जे घर में फ़ौतगी थी वञे, उन लाइ मुनासिबु आहे त उहो ताज़ियत ते माण्हुनि खां उज़ुर वठे, यानी पैसनि जी मदद वठे। साईं ग़रीब माण्हू आहे, जेकॾहिं घर में फ़ौतगी थी वई आहे, इंतिहाई ग़रीब आहे, उहो उज़ुर वठे थो। बिल्कुलु उन्हनि जो उज़ुर वठणु, पैसा वठणु जाइज़ अमल आहे। कंहिं क़िस्म जो कोई जेको गुनाह न आहे, कंहिं क़िस्म जो कोई गुनाह आहे ई न। क़ुर हकीम में अल्लाह ताला ईअं फरमायो त नेकी ऐं परहेज़गारी में हिक ॿिए सां मदद कयो, ऐं गुनाह जे कमनि में हिक ॿिए सां बिल्कुलु बि मदद न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं टाइम शहीद थिया, त अल्लाह जे नबी फरमायो त तमामु वॾे साहिबनि खे अल्लाह जे नबी फरमायो त इन्हनि जे घर में जेको आहे अॼोके ॾींहुं ग़म आहे, वञी करे इन जे खाधे जो जेको आहे इंतज़ामु कयो, ताकी इन जे घर में टेंशन आहे ऐं अहिड़ी तरह परेशानी आहे। छाजे करे जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन टाइम शहीद थी वियो आहे। उनखे 4 घरवारियूं हुयूं, तमामु वॾा पुट बि उनखे हुया, औलाद कसीर तादाद हुई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञी करे साहिबनि खे अल्लाह जे नबी फरमायो वञी करे खाधे जो इंतज़ामु कयो, ऐं जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर जे अंदरि इहो खाधो पहुचायो। इस्लाम हिकिड़ो हुकुम ॾिनो, जेकॾहिं तव्हांजे पड़ोस में तव्हांजे रिश्तेदारी जे अंदरि फ़ौतगी थी वञे थी, छा थी थिए साईं, मां यार माण्हू इंतकाल थो करे वञे, त तव्हांजे लाइ, पाड़े वारनि जे लाइ, रिश्तेदारनि जे लाइ इहो मुनासिबु अमल आहे त तव्हां 3 ॾींहंनि ताईं उन घर वारनि खे न मानी पहुचाइणु छॾियो, न ई का शइ करणु छॾियो, पंहिंजे घर खां तयारु कराए उन्हनि ताईं जेको आहे पहुचाईंदा वञो। छाजे करे उन्हनि जे घर में ग़म आहे, टेंशन आहे, परेशानी आहे, सदमो उन्हनि खे पहुतो आहे हिकिड़े क़िस्म जो, त इन सदमे में उन्हनि सां ताउन कयो। त अहिड़ी तरह ग़रीब माण्हू जेकॾहिं उज़ुर वठनि था ऐं उन ई पैसनि खे यकीन तौर ते उहे इन में इस्तेमालु कंदा आहिनि, यानी महिमान ईंदा उन्हनि खे चांहियूं पीआरींदा या उन्हनि खे मानी कराईंदा, इन में इस्तेमालु कंदा, इहा शइ वठणु बिल्कुलु जाइज़ आहे ग़रीब माण्हू लाइ। बाक़ी मालदार लाइ बिल्कुलु जेको आहे मुनासिबु आहे बि न, मालदार पाण ई न वठंदो, छाजे करे हिकिड़ो पाण साहिब हैसियत हूंदो, उहो चवंदो मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे ई न। बाक़ी ग़रीब माण्हू सां इहो ताउन करणु खपे। तव्हांजा रिश्तेदार आहिनि न यार, इहो कम से कम अमल कंदा कयो। हर हिकु मुस्लमान इहो अमल करे त जंहिं माइट जो सोट जी घर में फ़ौतगी थी वई आहे न, त 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घर मां चांहि बि पचाए करे, मानी बि पचाए करे उन जे घर जे तरफ़ मोकिलींदा कयो। असां छा कंदा आहियूं, असां पचाए न ॾींदा आहियूं, असां छा कंदा आहियूं, उबतड़ में उन जे घर ई खाईंदा आहियूं, उन जे घर में ई खाईंदा आहियूं। त हुनखे अॻे ई टेंशन ज़्यादा पहुतल आहे यार, हुनखे अॻे ई टेंशन ज़्यादा पहुतल आहे। जेकॾहिं असां बि वञी करे उन जी गर्दन में पवंदासीं न, त हुनखे हिकु अबे जो टेंशन, ॿियो वरी तव्हांजी मानी जो टेंशन बि उन जी गर्दन में। त ईअं जेको आहे बिल्कुलु न कयो न, हे हिकिड़े क़िस्म जो ज़ुल्म आहे। साईं मेड़ में हिकु जाइ ते क़ुर लथो, मेड़ में हिकु जॻह ते क़ुर लथो, उन जी हक़ीक़त छा आहे? साईं मां इन खां 2 साल या 3 साल पहिरियां मां अॻ में बि ॻाल्हि इहा करे चुको हुअमि त हे जेको क़ुर जेको बंदा चवंदा आहिनि लहे थो,
असांजे इलाइक़े में क़ुर लथो आहे, असांजे महले में क़ुर लथो आहे, असांजे ॻोठ में क़ुर लथो आहे। हे सभु माण्हू हिकु नंबर जा कूड़ा माण्हू आहिनि, बिल्कुलु कूड़ा आहिनि। का इन जी हक़ीक़त आहे ई न। क़ुर हकीम 1400 साल पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां नाज़िल थियो, मुकमल 63 साल जी ज़िंदगी जे अंदरि। इन खां बाद में क़ुर मुंतक़िल नाहे थींदो। ॻाल्हि ज़हन में अचे। हे हाणे अञा ॾिसो जदीद सिस्टम अची वियो आहे त माण्हुनि खे ख़बर पए थी त कूड़ साम्हूं माण्हुनि जो ज़ार थो थी पई। पहिरियों जदीद सिस्टम न हो न मोबाइलनि जो, त उहो माण्हू ईअं अलाए केतिरनि खे लुटे विया। हे हाणे मेड़ में हिकिड़ो दावा थियो त यार हे सुभान अल्लाह असांजे घर में क़ुर लथो आहे, हे क़ुर असांजे घर में नाज़िल थियो आहे। असांजे क़ुर जी जो नाज़िल थियो न त 3-4 घंटनि खां बाद में उन घर में पुलिस बि नाज़िल थी वई। छाजे करे माण्हू हाणे उहो ज़मानो न आहे रहियो माण्हू खे टोपी ड्रामे करण जो ऐं बेवकूफ़ बणाइण जो। हाणे माण्हू होशियार थी विया आहिनि। हे हिकिड़ो कारोबार जो ज़रियो आहे त क़ुर शरीफ़ जेको लथो आहे न लहंदो आहे। किथां बि क़ुर हिकिड़ी जॻह खां परवाह थी करे ॿी जॻह ते नाहे लहंदो। ऐं इहो लहे सिर्फ़ु ॿुधायांव थो तव्हांखे, ॿुधायां इहो लहंदो सिर्फ़ु सिंध में आहे, इहो लहंदो सिर्फ़ु पाकिस्तान में आहे। तव्हां ज़मानो गुज़ारियो आहे। हिते जेके वॾी उमिरि जा वेठा आहिनि, के विया हूंदा US, दुबई, फ्रांस, सऊदी अरब। कसम अथव अलाह जो, कंहिं बि मुल्क जे अंदरि कंहिं अरब खां ॿुधो त सऊदी अरब में क़ुर जेको आहे परवाह थी करे हिते लथो आहे। दुबई जे अंदरि ॿुधो त यार हे हिकिड़ी बिल्डिंग खां शेख जी बिल्डिंग खां निकिरी करे ॿी कंहिंजी शेख जी बिल्डिंग में आयो आहे। हे सभु कुझु किथे थींदो आहे? हे सभु कुझु सिंध में थींदो आहे। हिते माण्हू खे जेको आहे बेवकूफ़ बणाइण इंतिहाई जेको आसानु आहे। इंतिहाई माण्हू भॼंदा ईंदा, बिल्कुलु भॼंदा ईंदा। हिकिड़ी दावा थिए त रुॻो हिते क़ुर लथो आहे। पोइ साईं चाचो जेको न जंहिंजे घर में लथो, चाचो चए सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। माण्हू चवंदा साईं तोखे मुबारक हुजे, तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे घर में जेको क़ुर लथो आहे। इन खां बाद में चाचे जो सॉफ्टवेयर मिंट अपडेट थी वियो। 3 घंटनि खां बाद में अची करे जॾहिं थाणे में वेठो, चए भाउ अल्लाह जो कुझु मूंखे ख़बर ई न आहे। यार तोखे मुबारक ॾियनि पिया। यार चए न साईं मां तोबा कयां थो, तोबा ज़ारी मुंहिंजी, तोबा ज़ारी। असांजे घर में चए इहो क़ुर लथो ई न आहे। अड़े ज़ालिम, हे तुंहिंजो वीडियो एॾो सारो लॉन्च थियल आहे। चयो मूंखे ख़बर आहे ई न, मां रुजू थो कयां पंहिंजे कॉल खां, मां कॉल खां ई रुजू थो कयां। पर यकीन कयो इहो जेकॾहिं अगरि 10 साल पोइ ते वाक़ियो इहो थियां, 2010 में थियां, 2011 में थियां, माण्हू बेवकूफ़ थी वञनि हा। माण्हू बेवकूफ़ थी वञनि। अलाए केतिरनि जॻहियुनि ते माण्हुनि पैसो लुटायो। हाणे बि असांजे सिंध हे बहराम खां थोरो अॻिते टपो, हिते बि हिकिड़ी जॻह अञा ताईं कोठी ठहियलु आहे। ग़ालिबन मां 10 सालनि खां ॾिसंदो अचां थो, भाउ छा आहे हिते? चए हिते क़ुर जेको न लथल आहे। माण्हू हुते पैसा था रखी वञनि। ऐं लहंदो सिर्फ़ु जेको आहे न, सिर्फ़ु लहंदो आहे जाइल माण्हुनि जे घर में, जंहिंखे सूरत फाते बि न अचे, जंहिंखे सूरत फाते बि न अचे। लहे सिर्फ़ु जेको असांजे सिंध इलाइक़े में थो। इन खां बचण जी कोशिशि कयो। हे सभु कुझु फेक अमल आहे। हे सभु कुझु हिकिड़ी गुमराही आहे। न असां क़ुर जेको आहे सिंध जा काफ़ी माण्हू न क़ुर पढ़नि था, न शरीद पढ़नि था। बसि हिकिड़ो इहो जेको रोज़ी करण जो हिकिड़ो को तरीक़ो आहे। तमामु साथी जेको आहे अहिड़नि कमनि खां बचण जी कोशिशि कनि। साईं मुंहिंजे ज़हन में अक्सर बुरा ख़्यालात ईंदा आहिनि, हता की नमाज़ में बि बुरा ख़्यालात ईंदा आहिनि। इन जो को वज़ीफ़ो ॿुधायो साईं। बुरा ख़्यालात छाजे करे ईंदा आहिनि? मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। नज़र खे ग़लति इस्तेमालु करण जे लाइ बंदे जी ज़हन जे अंदरि बुरा ख़्यालात ईंदा आहिनि। जेतिरी तव्हांजी नज़र जेकी आहे न उहा ख़राबु इस्तेमालु थींदी न, माइनि जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदो, औरतुनि जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदो, ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजी दिलि जेकी आहे उहा मुर्दा थी वेंदी। ख़ुदि ब ख़ुदि नमाज़ में बीठा हूंदो, हिते बुरा ख़्यालात ईंदा। हाणे इन खां बुरे ख़्यालात करण जेकॾहिं नेट इहो मामलो क्लियर थिए कीअं? इहो ईअं थींदो, पंहिंजी नज़र खे जेको आहे बदनज़री खां बचायो। काफ़ी दोस्त शिकायत कंदा साईं नमाज़ में बीठा आहियूं, तव्हांजे पोयां नमाज़ में बीठा आहियूं, फ़र्ज़ नमाज़ में बीठा आहियूं, अचानक असांजो ज़हन अलाए काॾे थो बुरा इंतिहाई बुरा ख़्यालात था अचनि। इन जो को इलाजु, इन जो इलाजु सभ खां पहिरियां इहो आहे पंहिंजी नज़रुनि खे क़ुर हकीम में अलाह ताला जीअं फरमायो, ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो जॾहिं तव्हांजो आॾो जेको औरतूं अचनि। ऐं अहिड़ी तरह ॿिए नंबर ते हिकु तरीक़ो इहो, ॿिए नंबर ते इस्तग़फ़ार ज़्यादा कयो। इस्तग़फ़ार ज़्यादा कयो, यानी हलंदे फिरंदे अस्तग़फ़िरुल्लाह 1000 मरतबा रोज़ानो पढ़ो।
इंशाअल्लाह इहो तरीक़ो जीअं अपनाईंदो बुरा ख़्यालात बिल्कुलु निकिरी वेंदा। नमाज़ में बि इंशाअल्लाह न ईंदा, पर इहो तरीक़ो अपनाइणो पवंदो। अगरि ईअं न कयो, जेसिताईं ज़िंदा आहियो इहे बुरा ख़्यालात ईंदा रहंदा। साईं कंप्यूटर जी कमाई कीअं आहे, छा उहा हिलाल या हराम आहे? साईं कंप्यूटर जेको आहे इहो मुश्तक़ लफ़्ज़ आहे। कंप्यूटर जे अंदरि जेकी मौसीक़ी माण्हू भरे था ॾियनि, गाना जेके भरे था ॾियनि, जेके फिल्मूं भरे था ॾियनि, इहा जेकी बि कमाई आहे इहा हराम कमाई आहे। इहा कमाई हिलाल कमाई न आहे। बाक़ी इन खां अलावा ॿियो जेको कमु थींदो आहे, ऑफ़िसुनि जो कमु थिए थो, जेके मुआशरे जे अंदरि ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उन्हनि जो कमु थिए थो, उहे बि शरीर एतबार सां जेकॾहिं हराम न आहिनि त पोइ उन जी कमाई जेको हिलाल आहे। बाक़ी हे इन टाइम जेके बि डाउनलोडिंग जो कमु, जंहिंजे अंदरि रुॻो फिल्मूं भरे ॾियनि था, मौसीक़ी, हे सभु कुझु हराम आहे। इन जो मां तव्हांखे वॾे में वॾो गुनाह ॿुधायां, इन जो वॾे में वॾो तव्हांखे गुनाह इहो ॿुधायां, तव्हां अगरि कंहिंखे का बि फिल्म सेंड कई, गानो सेंड कयो, औरतुनि जी तस्वीर सेंड कई, हाणे तव्हां त अॻिले खे भरे ॾिनो, हाणे जेतिरनि बंदनि वटि इहा शइ वेंदी अॻिते हलंदी वेंदी, इन सभिनी जो गुनाह जो काउंट तव्हांजे खाते में थींदो वेंदो। छाजे करे तव्हांजे ज़रिए सां अलाए केतिरनि बंदनि ताईं इहा शइ पहुचे थी न। ॾिसो, कंहिं बंदे खे अगरि तव्हां नमाज़ सेखारी, कंहिं बंदे खे अणॼाणो हुयो, बिल्कुलु लेटो हुनखे नमाज़ सेखारी, उहो नमाज़ पढ़े थो, तव्हां हुनखे नमाज़ सेखारी, उन अॻिले खे नमाज़ सेखारी, उन अॻिले खे नमाज़ सेखारी, हाणे तव्हां हिते पंहिंजी मस्जिद में नमाज़ पढ़ो था, जेतिरा नमाज़ पढ़ंदा वेंदा, सिखंदा वेंदा न, इहे तमामु नेकियूं तव्हांजे अमलनामे में काउंट थींदियूं। अहिड़ी तरह गुनाह बि ईअं ई आहे। गुनाह जी जेको बि बंदो जड़ रखंदो आहे, जेको बि उन गुनाह खे प्रोमोट कंदो आहे, हलाईंदो आहे, त जेतिरा माण्हू अॻिते ॿुधंदा ॾिसंदा रहंदा न, इहो गुनाह तव्हांजे खाते में ईंदो वेंदो। हा ॻाल्हि क्लियर आहे। दुनिया जे अंदरि जेतिरा बि क़तल थियनि था, इहो आदम अलैहिस्सलाम जे पुट जे खाते में वञनि था। आदम अलैहिस्सलाम जे पुट जे खाते में वञनि था। जेतिरा बि मर्डर थियनि था, क़तल थियनि था, छाजे करे सभ खां पहिरियां हिन प्लेनेट अर्थ ते क़तल जो रेशो जेको उथारियो न, उहो आदम अलैहिस्सलाम जे पुट उथारियो। हाणे जेतिरा बि मर्डर थियनि सभु उन जे खाते में वेंदा। अहिड़ी तरह हिन दुनिया जे अंदरि जंहिं बि गाने खे प्रोमोट कयो, जंहिं बि गाने जी स्टार्टिंग कई, त जेतिरा बंदा गाननि खे शेयर कंदा, ॿुधंदा वेंदा, त इहे सभु गाना उन जे खाते में ईंदा वेंदा। वॾे में वॾो वबाल जेको ॿुधायो न, उहो फ़नकारनि जे लाइ आहे। फ़नकार जेके आहिनि, जेके गाना चवंदा, इन जे लाइ इंतिहाई वॾो वबाल आहे। छाजे करे त इहे जीअं जो गाना चवंदा, इन जा गाना निकिरनि था, 20-30 लख माण्हू ॿुधनि था। हिकिड़ो ॾींहुं नथा ॿुधनि, जेसि ताईं इहो गानो पियो आहे, त इन जे लाइ इंतिहाई वॾी हलाकत आहे। इंतिहाई इहा हिकु अहिड़ी शइ, ॾिसो, हिकिड़ो हूंदो आहे नेकी जारी। हिकिड़ो छा हूंदो आहे, हिकिड़ी नेकी जारी हूंदी आहे। तव्हां क़बर में मरी वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 3 शयूं अहिड़ियूं आहिनि, जो बंदो मरी वेंदो आहे, उन जूं नेकियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। उन जूं नेकियूं छा हलंदियूं रहंदियूं आहिनि। अलाह जी नबी फरमायो, सभ खां पहिरियां सदका जारी। सदका जारी में छा आहे? मस्जिद तामीरात कराए वियो आहे, हे बंदो मरी वियो, हे बंदो मरी वियो। अलाह जी नबी फरमायो, क़बर में अंदरि हूंदो न, हाणे इन जे लाइ नेकी हलंदी वेंदी। मस्जिद में रोज़ानो 500 माण्हू नमाज़ पिया पढ़नि, हे क़बर में सुतो पियो आहे, रोज़ानो फ़रिश्ता लिखनि पिया 500 नमाज़ुनि जे खाते में। हे अलाह जी नबी फरमायो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए नंबर ते नेक औलाद, पाण मरी वियो आहे पर पुट खे आलिम बणाए वियो, हिकिड़े पुट खे हाफ़िज़ बणाए वियो। अलाह जी नबी फरमायो, क़बर में अंदरि सुतो पियो न, हे पुट अमल कनि था, अलाए केतिरनि खे मुस्लमान कयूं, अलाए केतिरनि खे क़ुर पढ़ायूं। अलाह जी नबी फरमायो, हे बंदो क़बर में सुतो पियो हूंदो आहे, हिन जी नेकी जेको हलंदी वेंदी आहे, अॻिते काउंट थींदी वेंदी आहे। हथा की हालांकि क़यामत ॾींहुं इहो यौम महशर में उथंदो, यौम महशर में इहो बंदो उथंदो, चवंदो, या अल्लाह, हे हेॾियूं सारियूं नेकियूं त मां कयूं ई न आहिनि, हे एॾा सारा हज त मां कया ई न आहिनि, हे एॾो सारो क़ुर जो हिफ़िज़, मां हालांकि हाफ़िज़ ई न हुयुमि, मां हालांकि आलिम ई न हुयुमि। त अलाह ताला फरमायो, दुनिया जे अंदरि हिकिड़े बंदे खे तूं इल्मु सेखारियो, उन छा कयो, उन पंहिंजो इल्मु फैलायो, उन जे इल्म जे ज़रिए सां अलाए केतिरनि माण्हू उमिरो कयो, अलाए केतिरनि माण्हू हज कयो, अलाए केतिरा माण्हू हाफ़िज़ थी विया। इहा तुंहिंजी दावत जे करे, तुंहिंजी कोशिशि करे, हाणे इन सभिनी जो नेकी जेको आहे तुंहिंजे आमालनामे में काउंट थींदी। सेम गुनाह बि ईअं ई आहे। जेकॾहिं कंहिं बि बंदे गुनाह जो जेको वजूद रखियो आहे न, त हाणे हे क़बर में वियो, क़बर में सुतो पियो आहे, हाणे हिन जा जेको गुनाह चढ़ंदा वेंदा, गुनाह वधंदा वेंदा। छाजे करे? त हे गुनाह जी जड़ जेको आहे न, हे दुनिया में रखी वियो हुयो। हे गुनाह जी जड़
दुनिया में रखी वियो। हाणे हिन जे लाइ वबाल शुरू थींदो वेंदो, वबाल शुरू थींदो वेंदो। त इन शयुनि खां जेको असां बचण जी कोशिशि कयूं। साईं टे मिनट अच्छा साईं ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइणु कीअं आहे? जेके ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथा मल्हाइनि, छा उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत न आहे? बिल्कुलु इहा ग़लति ॻाल्हि आहे। ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइणु जीअं अॼुकल्ह असांजे मुआशरे में मल्हाई वञे थी, इहो तरीक़ो इस्लाम खां साबित ई न आहे। न आहे ईअं, बिल्कुलु ईअं न आहे। हाणे ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में छा थो कयो वञे? हाणे माण्हू असांखे चवंदा तव्हांखे नबी सां मोहबत न आहे। अब ठीकु आहे, जेकॾहिं असां नबी सां मोहबत ई न पोइ अलामत छा आहे? चए अलामत हीअ आहे मसो मला में अचो, पोइ तव्हांखे पटको बि मथे ते पातल हुजे, पोइ तव्हां हिन पटके सां मसो मला में डांस कयो, पोइ तव्हांखे नबी सां मोहबत आहे। पोइ तव्हांखे नबी सां मोहबत आहे। नौजवाननि खे पंहिंजनि खे वठी अचो, मसो मला में डांस कयो, पोइ नबी सां तव्हांखे मोहबत आहे। हाणे त इंतिहाई हद थी वई आहे। जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल ते ॾिसो, इहो इख़्तिलाफ़ ई न आहे। नबी जे अचण सां पूरी काइनात रोशन थी वई साईं। जंहिं नबी जे अचण सां पूरी दुनिया जे अंदरि नूर फैलिजी वियो, रोशनी थी वई, अहले इल्म थी वियासीं, तव्हां सभु मुस्लमान थी वियो, मां मिंबर ते बयानु करण जहिड़ो थी वियुमि। उन नबी जे अचण सां छा कंहिं मुस्लमान खे ख़ुशी न थींदी? असां चवंदा ख़ुशी अल्हम्दुलिल्लाह आहे, तरीक़ो तव्हां वारो न आहे। इहो तरीक़ो साहबा इहो तरीक़ो न मल्हायो आहे न। हाणे इहो तरीक़ो को हिंदू ॾिसे, को गैर मुस्लिम ॾिसे, उहो चए तव्हां मुस्लमान जी खोपड़ी वेही करे आहे। हाणे त हद थी वई आहे। पटकनि सां, ॾाड़ियुनि सां, हे रोडनि ते अची करे चौंकनि ते जे साईं बिल्कुलु डांस लॻी पई आहे। तव्हां खां पुछा कयां पियो, इस्लाम में डांस जो को कॉन्सेप्ट आहे? इन जहालत खे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तमु कयो आहे। हाणे हैरानगी थिए थी, औरतूं अची करे डांस थियूं कनि। आहे छा भला? चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद आहे। तव्हां मुनाफ़िक़नि खे जेको मोहबत आहे ई न, तव्हांखे आहे ई न। अलाह जो कसम आहे, इहा नबी सां मोहबत न आहे, जहालत आहे, जहालत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करण वारा तव्हां 1400 साल खां बाद में शरारत कोट वारा आहियो छा? 1400 साल खां पहिरियां नबी सां मोहबत करण वारो अबू बकर सिद्दीक़ हुयो, उमर हुयो, उस्मान हुयो, हज़रत अली साईं हुयो। अलाह जो कसम इहो तरीक़ो साहबा एड न कयो आहे, न कयो आहे। साहबा खे ज़्यादा जेको नबी सां मोहबत हुई, 1400 साल खां बाद में तव्हांखे नबी सां ज़्यादा मोहबत आहे। साहबा खे ज़्यादा मोहबत हुई। साहबा अलाह जो कसम इहो तरीक़ो अपनायो न आहे। साहबा बिल्कुलु इहो तरीक़ो अपनायो न आहे। हा, हाणे इन टाइम ॾिसो फोकस न थींदो। अलाए केतिरा मां तव्हांखे माण्हू ॾेखारियां जेके इन शइ खे ज़्यादा तरजीह ॾींदा, अलाह जो कसम ज़ोर नमाज़ खे तरजीह न ॾींदा। ईद मिलादुन्नबी मल्हाईंदा, ज़ोर नमाज़ कज़ा थी वई, ज़ोर नमाज़ कज़ा थी वई। नबी जी ख़ुशी आहे, असां डांस कयूं था। ॾाढ़ी चेहरे ते न आहे, डांस कयूं था, नबी जी आमद आहे। अल्लाह जो कसम इन फेल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी न थींदा, अल्लाह बि राज़ी न थींदो। असली जेको आहे नबी सां मोहबत इहा आहे। नबी जे अचण सां असुली तव्हांखे मोहबत ॿुधायां, असुली मोहबत। असुली मोहबत छा आहे? ज़िंदगी गुनाहनि खां साइड ते हुजे, हे असुली नबी सां मोहबत आहे। नमाज़ जी पाबंदी हुजे, हे असुली नबी सां मोहबत आहे। बेआई वारी ज़िंदगी बिल्कुलु न हुजे, हे असुली नबी सां मोहबत आहे। शरीयत जा तमामु अहकाम इंसान जे सीने जे अंदरि हुजनि, हे नबी सां असुली मोहबत आहे। सिर्फ़ु मोहबत इन खे थोरी चइबो आहे। इन खे जेकॾहिं मोहबत चइबो आहे, इंतिहाई पोइ दीन आसान आहे, इंतिहाई पोइ दीन आसान आहे। हे न आहे, हे बिल्कुलु जहालत आहे, हे बिल्कुलु जहालत आहे। इन खां बंदो बचण जी कोशिशि करे पंहिंजी ज़िंदगी बणायो। कीअं? जीअं अल्लाह जे नबी हुकुम कयो आहे। तव्हांजी नमाज़ कज़ा न थिए, तव्हांजा रोज़ा जेको कज़ा न थियनि, तव्हां मालदार आहियो, तव्हांखां हज फेल नथो थिए, तव्हांखां उमिरो फेल नथो थिए, इन तमामु शयुनि ते अमल कयो, हे नबी सां असुली मोहबत आहे। बाक़ी इहा कहिड़ी मोहबत आहे? पूरी ज़िंदगी जे अंदरि नमाज़ न आई, सिर्फ़ु 12 रबीउल अव्वल आयो त ऐं मार्केट में जेको तव्हां डांस कयो, हे मोहबत आहे?
हिन आहे अलाह जो कसम इन फ़ेल ते दावा सां ॻाल्हि कयूं, दावा सां। ज़िंदगी अंदरि नमाज़ न आहे, ॿिया आकाम न आहिनि, बुरायूं जेको आहे परे नथियूं आहिनि, इहो सिर्फ़ु डांस वारो कॉन्सेप्ट खणी करे पब्लिक खे ॿुधाए हे नबी सां मोहबत आहे। अलाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, अलाह बि राज़ी न थींदो, नबी बि राज़ी न थींदो। हे ॻाल्हि हिकिड़ी आहे इंतिहाई कोड़ी, इंतिहाई कोड़ी आहे। शल इहा ॻाल्हि कंहिंजे ज़हननि जे अंदरि वञी। बाक़ी नबी सां जेकॾहिं अगरि कोई बि बंदो मोहबत नथो करे, नबी सां कोई बि बंदो जेकॾहिं मोहबत नथो करे, अलाह जो कसम आहे उहो बंदो भले नमाज़ पढ़े, भले उहो हज करे, इहो बदबख़्त मुनाफ़िक़ बंदो आहे, मुस्लमान बंदो न आहे। न आहे मुस्लमान। नबी सां जेको मोहबत न कयो उहो कहिड़े क़िस्म जो मुस्लमान आहे यार। असांजी जानिन जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत ईअं हलंदी आहे जीअं असांजे जिस्म जे अंदरि असांजो खून जेको आहे वर्किंग कंदो आहे, ईअं असांजे जिस्म जे अंदरि नबी जी मोहबत वर्किंग कंदी आहे। इहो सिर्फ़ु मुंहिंजो दवा न आहे, तमामु तव्हां मुस्लमान जी दवा आहे। हे तमामु मुस्लमान जी दवा आहे। असांजे जिस्म जे अंदरि खून जीअं हलंदो आहे न, ईअं ई असांजे जिस्म जे अंदरि नबी जी मोहबत जेकी हलंदी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।